दिलावर खे करे कमज़ोर करणो अथव त जेको वञी करे दिलावर जे ॻाढ़े ॿोड़ ते हिरियो आहे रुस्तम, सभ खां पहिरीं तव्हांखे उनखे ख़तमु करणो पवंदो। रुस्तम सां गॾु सोराब जो बि सोचियो बाबा साईं। सोराब खे वारिस खान अखि छो थो ॾेखारे? वारिस खान सोराब खे तॾहिं अखि ॾेखारींदो बाबा साईं जॾहिं हाकिम खान वारिस खान सां हिकु हिकाणी करे। पर जॾहिं हाकिम खान पाण ई थधो लॻो वेठो आहे त पोइ असां छा था करे सघूं? हाकिम खान, तव्हां कहिड़ी सोच में घुमायो बाबा? मूंसां गॾु मां सोचां थो त अदावरी ॾे मां हली वञा। मौत जे मुंहं में वेंदे मूंखे पूरी पक आहे त अदावरो मूंखे मारींदो कोन। दिलावर खान वटि पहुचण खां पहिरियां तोखे सोढो ख़तमु करे छॾींदो। सोढे में एतिरो दम ई कोन्हे जो हाकिम खान जे मथां बंदूक सिधी करे साह ई निपूड़े कढांसि। सोढे में बराबर दम नाहे हाकिम खान, पर हिन वक़्तु दिलावर खान जो हुनजे कुल्हे ते हथ आहे। मां चाहियां थो त फोन करे अदावरी सां अॻु में ॻाल्हाए वठां। पर तोखे हुते घुराए करे तोसां धोखो कनि त पोइ तूं छा कंदे? मूंखे एतिरी पक आहे त अदावरो मूंखे धोखे सां न मारींदो। ऐं मूंखे पक आहे त दिलावर खान तोखे कॾहिं बि बख़्श कोन कंदो। पोइ देर छा जी? पंहिंजी दिलि जी तसली लाइ दिलावर खान सां ॻाल्हाइण में हर्जी कहिड़ो? अचे मुंहिंजो कहिड़ो दुश्मन ॻाल्हाइण चाहे थो? मां आहियां अदावरा, मां। भाउ चवण जो तोखे को बि हक़ कोन्हे। एॾी कावड़ चङी नाहे अदावरा, चङी नाहे। हाकिम खान, हिन वक़्तु मां तुंहिंजी रक्त जो प्यासो आहियां। अदावरा, तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे। हिन वक़्तु तोखे पंहिंजी सफ़ाई में ॻाल्हाइण जो को बि हक़ नाहे। जे ॾोही न हुजे हा त इहे चोरनि जी लिकंदो न वती हा। अदावरा, मां तव्हां खां लिकां कोन थो। जिते बि चओ मां अकेलो नियत तो तव्हां वटि पहुची वञा। हाकिम खान, मुंहिंजे साम्हूं कॾहिं बि रहम जी उम्मीद रखी न अचिजांइ। जॾहिं बि साम्हूं आहे मुंहिंजी गोली तुंहिंजो सीनो चाक करे छॾींदी। चाक। पर अदावरा, हलो 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 कटे छॾी। हाकिम खान, हाणे त पक थियई न बाबा? इन्ही करे चऊं था त इहा जल्दबाज़ी छॾ ऐं असांखे कुझु सोचण ॾे। वारिस खान ते ज़ोर रख त सोराब खे कमज़ोर करे वापसि घुराए वठे। बाक़ी असां डीएसपी मथां ज़ोर रखी रुस्तम जो जीअण जंजाल कयूं। बाबा साईं, हाकिम खान वरी कहिड़ो बि भंग में रंग मिलाए। तूं हाकिम खान खे छॾ, उनखे मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदुसि। तूं वञ, ॾिसी आ त रुस्तम ऐं सोराब आया या न? फोन करे पुछी वठो। नंबर बंदि पियो थियनि, इन करे थोरो खुटको थी पियो आहे। आहिनि त शींहं मुड़ुस, उन्हनि खे कोई लोॾे त नथो सघे, पर पोइ बि उन्हनि जो ख़्यालु रखणु असांजो फर्ज़ु आहे। जेकी पंहिंजी जान जी परवाह न कंदे बि असांजी ख़िदमत कनि पिया, उन्हनि जो ख़्यालु करण बि तो मथां फर्ज़ु आहे। जी बाबा साईं, वञा पियो। पहिरियों ग़ुलाम कादर जे घर जा चक जा, उते न हुजनि त पोइ ॿाहिरि निकिरी वञा। ठीकु आहे बाबा साईं।
सुराब इहो असांखे सुहे थो शान आहे इहो असांजो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे साम्हूं कंहिंखे ॾिठी अहिड़ी ॻाल्हि न आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे पर मर्द जो इहो शान बि न आहे त पोइ ते लहणो वञी ॾिसे ग़लती थी वई ॿीहर कोन थींदो हाणे ख़ैर आहे अॻिते अहिड़ी ग़लती न कजांइ अदी हाणे हलण जी कर हलण जी अम्मा होना सॼो घर मथे ते खयो बीठी हूंदी अम्मा जो ॿियो कम ई कहिड़ो आहे सिवा लुड़ करण जे जेकॾहिं सॼी ज़िंदगी असां अम्मा जी लुड़ खे ॾिठोसीं न त पोइ सुख जो साह न खणी सघंदासीं ॻाल्हि लुड़ जी बि न आहे पर जेकॾहिं अञा थोरी देरि कईसीं न त पोइ अम्मा हिते अची निकिरंदी पोइ उन खे मुंहुं केरु ॾींदो तूं थोरी भर खणजांइ बाक़ी मुंहुं मां पाण ई ॾेई वठंदसि अजायो पाण मथां हिते बि माण्हू खिलाईंदियूंसीं अच त हलूं हल अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मोहम्मद खुशा खैर मजे में भारियो अस्सलाम वालेकुम। मोहम्मद खबर जे आजाद थी आए हा पिरल रुस्तम जे मेहरबानी सां मां आज़ाद थी वियुमि रुस्तम पाण किथे आ पिरल रुस्तम चयो त तव्हां संगत वटि हलो मां अचां थो वालेकुम सलाम पीरल वॾो तव्हांखे यादि पियो करे छो खैर में ख़बर बि अथव तव्हां थोरी देरि कंदा आहियो त वॾे खे आराम ई न ईंदो थोरो आराम करे पोइ अचूं था हिन वक़्तु थकल आहियूं कुझु वक़्तु हली आराम कयूं था वॾे खे बि इहा ई चिंता हुई तव्हां पहुची वियो वञी ॿुधायांसि खैर आगे से रडे खैर हुजे ये बूठा छो डूल कयो सोजाई वेठो आयो उथी का मानी टुकरा जी करे छोरी रहमत खाइण जो एॾो शौक़ु अथई त पाण छो नथी करे अरे हां ये हुकुम छाते थी हलाए तहाणी धको बूठो न एराए रखा है मामा नी कयां थी तव्हां ॿई पाण में न विड़ो तू त ॿुधाए त घर जो मालिक बड़ियो ठहियो जोड़ियो खटा ते वेठो आ खैर सां आयो आ हा दी हा बिल्कुलु ख़ैर आहे ख़ैर पोइ हिते कीअं अचण थियो तो चयो हो न त तूं वञी तयारी कर तयारी हां छाजी तयारी शादीअ जी ॿियोर छाजी तयारी शादी कंहिंजी शादी कैसा शादी शाबस हुजे अदी शाबस हुजे हेतिरो मूंखे तो ख़र्च कराया 5-6 हज़ार रुपया मां ख़र्च कया आहिनि हाणे वरी विसारे छॾी हाणे खणी थोरो फाट बि त ख़बर पवे अदी अरे खैर आगे सिर ॾे खैर हुजे मोह शर्माए त कीअं थो पियो ॿुडी बि नथो मरे पियो दोस्तू दड़ो अदी तो चयो हो न त जन्नत सां हा 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 यादि आयो अदा मां बि छा कयां छोरनि हणी मुंहिंजो मथो ई फेराए छॾियो आहे अदी हाणे त यादि अची वई न हा हा सभु कुझु यादि अचे वियो हाणे तूं त ॿुधाए त केतिरी तयारी कई थी अदी मूं 5-8 वॻा कुंवार जा जोड़ा ऐं 5-8 पंहिंजा जोड़ा वरिता आहिनि ॿियो बि घणो कुझु वरितो आहे अदी घणो कुझु वरितो अथमि सम्झ करे त मां पूरी तयारी करे वेठो आहियां हाणे रुगो तुंहिंजे इशारे जी देर आहे अरे अदा मां कहिड़ा इशारा कंदसि कहिड़ियूं तयारियूं कंदसि हाणे ओड़ो उहो जन्नत बि राज़ी आहे तूं बि राज़ी आहे पोइ हाणे मूंखे कहिड़ी गर्ज़ अम्मा पटींदी हाणे इन जूं बि पाड़ियूं ॿियो अम्मा खे कमु कहिड़ो आहे अम्मा खे अचनि था गुगदाम हथ पोइ थी वेठी मथां कूड़ेनि ओ अदी छोकिरियूं छा थियूं चवनि पयूं अदा तूं इन्हनि जे ॻाल्हियुनि खे कन ई न ॾे जेको कुझु मां चवां थी न बसि उहो ई कंदो कजो हा दी हा ॿुधाए बाक़ी छा आहे करणो खैर जे सिर ॾे खैर हुजे छा वरी छा करणो आहे इहो 5 किलो खनि मिठाई जेका निकाह महिल विराइणी आहे इहो त मां हींअर ई वञी तो वठी रखां पियो पोइ हाणे हिन महिल ई अथऊं टर बसि सुभाणे मुला वठी इहो 5 किलो मिठाई निकाह में विराइण जे लाइ घोट भणजी तयार थी हलियो अचिजांइ हा त हली निकाह कराए छॾिजांइ हा हाणे टर हल अदी पोइ त मां तुंहिंजा पेर धोई पीअंदुसि हाणे हल खणी हाय ॼणी मां मुस्कारो ॿारनि जो लुधड़े जा कम त ॾिस मां ॾिस त कम करे कीअं थो तूं चुप करे वेठो मां पाण ई थी मलियांसि मलियांसि अची खट ते चढ़ी वेही थो रहे तूं चुप करे वेह मां छा सोचियो आहे अजायो न वाप राहींदीअ कम हथ सां छा सोचो थई
छो ॿुधाए तूं का मुंहिंजी माउ आ चुप करे वे जेॾी महिल तव्हां गुंदरो वठी खट ते चढ़ी वेही थोरे ॿुधण बि नथो थिए दी हुनखे ख़ुशी आहे शादीअ जी त चाची सां शादी कंदो छोरी तूं बि चुप करे छोची शादी कंदो ना खजी हुजई दुश्मननि जे बूथ में तोखे चयो त फाट चई ॻाल्हि रखण बि नथी अचेव पई धीअर आहियो हाल भायाणी तव्हां सां अचे सूर छलिजे का ॻाल्हि कजे ॿुॾी बि नथियूं मरो अहिड़ा सूर नथा खपनि मां असांखे न साल खपनि भाऊ जमाल अहिड़ी का सलाह ॾे जो अदी ख़ैरा जी ज़बान सफ़ा मुंटिजी वञे मुंटिजी ॻाल्हाइण जी करे त ज़बान मां हिकु लफ़्ज़ न निकिरेसि अदा चे भड़ अॻे इहे टोणा फेणा हूंदा हुया पर यार अॼुकल्ह त अहिड़ो माण्हू को सुझे ई कोन भाऊ जमाल पोइ त हाणे बि हूंदा अहिड़ो को वली कामिल सुझे ई थो त पोइ करे ॾस ॾे अहिड़ो त को कामिल सुझे ई कोन थो जंहिंजे तावीज़ में एॾो असरु हुजे भाऊ जमाल मुंहिंजे शहर में हिकिड़ो अहिड़ो कामिल वली आहे जे तोखे सॻो पढ़ी ॾिए औरत जी ज़बान त छा पर जे हलंदड़ गाॾीअ में ॿधीसि त गाॾी बीहो वञे हिकु विख बि न चुरी सघंदी जेसि ताईं उहो सॻो न छोड़ीसि अदा पोइ उन खे छो नथो तावीज़ वठी अचे तावीज़ हाणे अदी ख़ैरा जी गिची में ॿध घणनि जी जान छुटी पवंदी ऐं तोखे बि ॾाढो सवाबु मिलंदो यार एतिरो किरायो न आहे जो होॾे निकिरी वञा बाक़ी जे हिते को सुझई त पोइ ॾस ॾे अदा मूंखे बि हिकु ॿ सुझनि था पर हाणे इहा ख़बर नथी पवे त उन्हनि जा तावीज़ असरु कंदा बि या न इन करे जो अॼुकल्ह कामिल घटि ऐं ठॻ घणा थी पिया आहे भाऊ जमाल इहो तूं खुटको ई न कर असां बि पुराणे जुग जा आहियूं असां बि ईअं उन्हनि खे सुञाणियूं जे ओॾो गॾह खे सुञाणे अदा चे भड़ हिकु दरवेश पीर बादल शाह जी दरगाह ते वेठो आहे ऐं हिकु हुनजे पोयों हिकु वली ते वेठो आहे ॿुधूं था त तावीज़ उन्हनि जा ॾाढा असर था कनि पर यार मां कॾहिं उन्हनि खां तावीज़ वरितो कोन्हे भाऊ सुभाणे मूंसां गॾु हलंदे भाऊ मां यार तोसां सुभाणे कोन हली सघंदुमि बाक़ी इहो पंहिंजो छोरो कारो ऐं शौंकू न आहे इहे रोज़ सुबुह सां शहर वेंदा आहिनि जेकॾहिं तूं सम्झे त बस भाऊ बस इन्हनि छोरनि खे मां पाण ई थो ॻोल्हे हथ कयां तूं ॾिसजांइ त मां कीअं थो अदीअ जी ज़बान मुंडियां पाण ई मूंखे यादि कंदी बाक़ी मुंहिंजो नालो बि चिबड़ अथई चिबड़ हाणे कुझु घड़ी छॾ त आराम बि कयो आराम जे लाइ सॼी ज़िंदगी पई आहे उमिरि अरे उमिरि त गुज़री वई पोइ बि आराम नसीब न थियो ॾींहं जो ॿाहिरि जा मसइला राति जो वरी हे तव्हांजा घर जा मसइला आराम किथे थो नसीब थिए तोसां त वॾी वेदन आहे छॾ मुंहिंजी वेदन खे तूं पंहिंजी ॻाल्हि कर तो वटि कहिड़ो मसइलो अटकियल आहे मां जेका ॻाल्हि कयां थी उहा बि तुंहिंजे फ़ाइदे जे लाइ आहे उहा त मूंखे बि ख़बर आहे जेको मूंखे फ़ाइदो मिलंदो तूं ॻाल्हि कर सोनीअ जे बारे में कुझु सोच सकीना हुन जी सोच त हिन हद ताईं पहुचायो आहे अञा छा सोचां सोनी ॿार नथी कराइणु चाहे इहो त सुठो थी करे जे वीचारे ॿार अञा हिन धरतीअ ते पेर ई नाहे रखियो उनजो अॻ में साह कढी छॾिजे इहो किथां जो इंसाफ़ आहे छा हो हरामी ॿार खे जनम ॾे इन जे ॿार खे को त नालो ॾियणो पवंदो उन जे लाइ त मां तोसां सलाह करण थी चाहियां इहो ई त चवां पियो जेको सोचो अथई ॻाल्हि कर मूं सोढे खे राज़ी कयो आहे सोनीअ सां शादी करण जे लाइ सोढो तयारु आहे इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे जे सोढो के मासूम जी ज़िंदगी जो सहारो बणिजे थो तिन खां वधीक ई ख़ुशीअ जी ॻाल्हि कहिड़ी आहे सोढो राज़ी आहे तव्हां सिर्फ़ु मौलवीअ खे सॾे निकाह कराए छॾियो जीअं नाजाइज़ ॿार जाइज़ बणिजी धरतीअ ते पेर रखे निकाह बि ज़रूरु थींदो पर इन खां अॻु में सोनीअ जो रायो त पुछूं एॾी नीच हरकत कई अथई अञा बि उहो इनकार कंदी सकीना को बि कंहिंजे दिलि खां वाक़िफ़ न आहे हूंदो पर हाणे तोखे ऐं मूंखे कहिड़ी ख़बर त सोनीअ जे दिलि में छा आहे सॼे घर खे बर्बाद कयो अथई इन निभागीअ जी ग़लतीअ जे करे हाकिम जूं सॼियूं ख़ुशियूं बर्बाद थी वयूं ऐं मुंहिंजी भेण जी ज़िंदगी ख़तम थी अञा बि हुन को रायो वठो सोढो राज़ी आहे त पोइ ठीकु आहे मां सुभाणे सुबुह जो सोनीअ सां मिली उनखे पाण राज़ी कंदुसि
छो तो निकाह में बिनी जो राज बहुत जरूरी है। बाकी तू सोच न, सॼो कमु उते छॾे ॾे। खानो जेका तो कई वो तोखे पवे ऐं जेका असां कई वो असांखे पवे। असां तरफ़ कॾहिं बि अगराई न थींदी ऐं तव्हां तरफ़ बि अगराई न थियणु घुरिजे। छो कमाल खान एतिरो जल्दी हार मञे वएं या थकिजी पियो आहीं? खानो इहा असांजी शराफ़त आहे। शराफ़त जो तोखे एॾी छूट ॾिनी अथसि। जेकॾहिं असां पंहिंजी ते आयासीं न त तूं तबाह थी वेंदे, तबाह। ऐं असांजे वार खे बि तव न ईंदो। कमाल खान केर तबाह थींदो ऐं केर आबाद, इहो त वक़्तु ॿुधाईंदो। वक़्तु एॾो गुरूर चङो न थई खानू, एॾो गुरूर चङो न थई। असां रैसन सां फिटाए तूं सुखियो कोन रही सघंदे। हाकिम खान सब ख़बर आहे, सब ख़बर आहे त केर केतिरो रहिस आहे ऐं कंहिं में केतिरो दम आहे। दम केतिरो आहे इहो आज़माइण त चाहीं। जिन असां सां वेर पातो उन्हनि जो त नालो निशान ई ज़ाहिर न आहे। पर तूं इन्हीअ करे सही सलामत आहीं जो बाबा साईं तुंहिंजियूं ग़लतियूं दरगुज़र कंदो पियो अचे। मुंहिंजूं ग़लतियूं दरगुज़र पिया कयो। कमाल खान कहिड़ी ख़ुशीअ में तुंहिंजे के बाबा साईं सां भलायूं हूंदियूं तॾहिं त तूं ईअं आज़ादी सां घुमंदो फिरंदो थो थिए। न त तोसां असां अहिड़ो था शर्कियूं, अहिड़ो था शर्कियूं जो तुंहिंजा हॾा ई करियूं। इहे तव्हांजा ख्वाब ई रहंदा। खान इन सां बहस करणु अजायो आहे, छो त हे इज़त मां। बस हाकिम खान, बस बस। तू कमाल खान असांजे विच में न ॻाल्हा, इहो तुंहिंजे लाइ बहितर रहंदो। छो त कमाल खान ऐं मुंहिंजे विच में तुंहिंजो कुझु बि न वञे। हा छो न ॻाल्हायां? मुंहिंजो हिननि सां सभु कुझु वञे। तोखे ख़बर आहे त? सभु ख़बर आहे, सभु ख़बर आहे। छा चवंदा आहिनि त आयो टांडो खण बणजी पहुची वियो, ईअं न? खानो मूं ख़बर ॿुधी तूं हर दिमाग़ आहीं, पर ॻाल्हाइण में बि तूं बददिमाग़ आहीं। इहो मूं अॼु ॾिसी छॾियो। कमाल खान हिन खां अॻु जो मुंहिंजे बंदूकुनि मां गोलियूं निकिरनि तव्हां तां निकिरी वञो, निकिरी वञो। असां पंहिंजी हद में बीठा आहियूं खानो। जॾहिं तुंहिंजी हद में कदम रखूं त निकिरी वञण जी धमकी पोइ ॾिजांइ। हिन वक़्तु न, हिन वक़्तु न। फिलहाल त तव्हां वञी पंहिंजो कमुकार कयो ऐं वञी पंहिंजो ॿनी ॿारो संभालियो। जेकॾहिं इहे 5 एकड़ तव्हांजा आबाद न थिया, तव्हांखे नए सिर चोरीअ ते ई गुज़ारो करणो पवंदो। हाकिम खान, तूं त मूंखे आज़माए चुको आहे, पोइ बि नथो मुड़ी। हाँ अच्छा हाकिम खान, त हलूं। जेकॾहिं हिते बीठासीं न
हा